अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सब खां पहिरियां सिंध जा सकाफ़ती ॾियारा जीअं त शुरू थी चुका आहिनि। कल्ह खां वठी असांजी स्पेशल कल्चर डे ट्रांसमिशन शुरू थी चुकी आहे। अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं अॼु बि तव्हां सां गॾु असां हूंदासीं। मां आहियां सौराब सुमरो ऐं मूंसां गॾु अलीगुल मल्हा बि आहे। जी ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। हीअ असांजी सिंधी सकाफ़त जा ॾिहाड़ा जेके हली रहिया आहिनि, इन में मोहबतूं ऐं प्यार विरहाईंदा था वठूं दर दर ते। हाणे बि हिकिड़ी जाइ तो उथी आयासीं, वरी पंहिंजे घर में अची वेठासीं त हिते असां सां महिमान मौजूदु आहिनि, तमामु ज़बरदस्त। महिमान छा बसि अॼु त असां वटि ईअं सम्झो महिमान बि आहिनि त मेज़बान बि आहियूं असां। सभई असांजा मेज़बान आहिनि ऐं हूअं बि सिंध जी रवायत आहे इहा त मेज़बानी मशहूरु आहे पूरी दुनिया में। त अॼु असां वटि नाज़ अली नाज़ साहिबा तमामु प्यारी सिंगर असांजी माशाअल्लाह। सिंध जी सुरीली सिंगर असां सां गॾु मौजूदु आहे ऐं असांजी धरती टीवी न्यूज़ जी न्यूज़ एंकर साइमा वहाब साहिबा तव्हांखे भलीकार चऊं था असां प्रोग्राम में हिन ट्रांसमिशन में। पाण त घर जा भाती आहियूं सभई, धरती जा जेके आहियूं। असां वटि हेॾां मोहम्मद अली शेख साहब बि आहिनि असां सां गॾु, जेके एक्स वाइस चांसलर आहिनि सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जा ऐं ॾाढा सुठा अदीब दानिश्वर आहिनि, लेखक आहिनि। तक़रीबन 11 किताब हिननि जा अची चुका आहिनि मार्केट में ऐं कुझु ॿिया बि अचणा आहिनि जेके अञा लिखजनि पिया। शेरदिल गाओ असां सां गॾु जीअं हूंदो आहे असांजी टीम जो हिसो, उहो बि गॾु आहे। माशाअल्लाह हिंदोरे ते वेठो आहे साईं, अलॻि अलॻि बक़ाइदा। हा, पींघे में पधरो आहे इहो तव्हांखे ख़बर हूंदी। त गामू अञा थोरो रस्ते में आहे, थोरो ट्रैफिक जाम जे करे न पहुची सघियो आहे, पर जीअं ई उहो आयो त असांखे जॉइन कंदो। आसिफ पहोड़ उर्फ़ गामू। असां सां महिमान बि माशाअल्लाह ॾाढा सुठा सुठा अची विया आहिनि। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे असांजी, हिकिड़ी ख़ुशकिस्मती चई वेंदो अञा ताईं गामू न पहुतो आहे जो असां हेॾनि प्यारनि महिमाननि सां कुझु ॻाल्हाए वठंदासीं। त असां सां मोहम्मद अली शेख साहिब सां शुरूआति कयूं था। त साईं तव्हां माशाअल्लाह जीअं सवेर कचहरी कयूं पिया वेठा त तव्हां ॿुधायो त 11 किताब तव्हां तक़रीबन लिखिया आहिनि अंग्रेज़ी में। अच्छा, सिंधी में को किताब? अदा सिंधी मूं हिलाले पाकिस्तान में मज़मून लिखिया, घणो पुराणो, अञा तव्हांजो शायदि जनम बि न थियो हूंदो, उन ज़माने में लिखंदो हुउमि। लेकिन उन खां पोइ मूं सिंध जे मुतालिक़ अंग्रेज़ी में लिखियो, छो त मुंहिंजो इहो नतीजे ते मां पहुतमि त असां सिंध में सिंधी जेके आहिनि घणे क़दुरु सिंधी में त लिखूं पिया सिंध जे मुतालिक़, पर बाक़ी दुनिया खे बि त ख़बर पवे न। पोइ उन में मुंहिंजो पहिरियों जेको किताबु हुयो उहो मूं सिंध मदरसे जी तारीख़ ते लिखियो, सिंध मदरसा अ जर्नी थ्रू टाइम्स। हाणे इहो सिंध जो वॾो असांजो अज़ीम इदारो आहे जेको पहिरियों तालीमी इदारो 1885 में थियो। वरी पोइ मूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी बायोग्राफी लिखी, उहा बि अंग्रेज़ी में। मूं चयो हिते असांजे सूरमियुनि जो तसलसुल आहे, 7 सूरमियूं लतीफ़ साईं ॻायूं, यानी असांजी जेका औरत पुराणे दौर में सिंध जी औरत हुई उहा सॼे दुनिया जे लिहाज़ खां हिकु मिसाल हुई। लेकिन ईअं नाहे कि सिंध जी औरत उन्हनि सूरमियुनि खां पोइ ख़तमु थी वई आहे, उहो ई तसलसुल आहे यकीननि उन्हनि जे ई मुख़्तलिफ़ किरदार। त मूंखे ईअं महसूसु थियो त बेनज़ीर भुट्टो साहिबा उन जो तसलसुल आहे सिंधी औरत जे वॾाईअ जो, कि जंहिं सॼे दुनिया में असांजो नालो जीअं हिकु तरीक़े सां रोशन कयो। पोइ तॾहिं उहा हयात हुई, उनजी ऑफिशियल बायोग्राफी बेनज़ीर भुट्टो अ पॉलिटिकल बायोग्राफी जे नाले सां इंग्लिश में उहो किताब, इंग्लिश में, उहा बि सिंध जी सूरमी, सिंध जी सूरमी चइजे, कंटिन्यूएशन आहे सिंध जो किरदारु। जी जी बिल्कुलु। सो उन खां अलावा वरी मूं लिखियो रोल ऑफ सिंध इन क्रिएशन ऑफ पाकिस्तान, कि सिंध वॾो अहम तरीन रोल अदा कयो पाकिस्तान खे ठाहिण में। हाणे काफ़ी माण्हुनि खे ख़बर न आहे, हाणे पाकिस्तान जे हवाले सां घणा ॿिया माण्हू अची विया जेके इहो चवनि था त भई असांजो रोल रहियो या असां ठाहियोसीं, पर हक़ीक़तनि उहो ई आहे कि सिंध जो रोल उहो बि अंग्रेज़ी में ई। पोइ वरी मुंहिंजो हाणे किताबु रिसेंट आयो आहे मेकर्स ऑफ मॉडर्न सिंध, 25 उहे शख़्सियात जिन मॉडर्न सिंध खे तश्कील ॾिनो, यानी 18-19 सदीअ जूं शख़्सियात खे जेके जिदत तरफ़ वठी आहियूं, जेको उन जी इब्तिदा असांजे जेके हसन अली अफ़ंदी खां थिए थी। उन में असांजा स्कॉलर्स आहिनि, अलामा अया काज़ी, अलामा दाऊद भुट्टो, पॉलिटिकल लीडर्स आहिनि, सर शाहनवाज़ भुट्टो, सर अब्दुल्ला हारून, सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला, ज्यूरिस्ट्स आहिनि। इहे सभु मिलाए ऐं उन में 3 अहिड़ा अंग्रेज़ बि आहिनि जेके प्रिंसिपाल थी रहिया सिंध मदरसे जा, जिन हिते सिंध जे माण्हुनि में तालीम जे लाइ तमामु वॾो अहम रोल अदा कयो। अंग्रेज़ पर सिंधी ॿोली वारनि कमु कयो, उन्हनि सिंधी माण्हुनि जे लाइ। अलामा आया काज़ी खे जीअं थॉम्स हेनरी वाइन्स पंहिंजे घर में रहायो ऐं हुनखे तरबियत ॾिनई कि तूं बहितर खां बहितर इंसानु कीअं थो थी सघीं। ऐं अलामा साहिब पाण उनजो इज़हार कयो कि मूंखे हुन एॾी हुनजी घरवारी
थॉम्स हेनरी वाइन्स, हाणे इहो हुयो, पर्सी हाइड हुयो ऐं हैरिसन, इहे उहे अंग्रेज़ हुया जिन बिना कंहिं नफ़रत जे हिते जे सिंध जे माण्हुनि जे लाइ कमु कयो। साईं जीएम सैयद खे हुननि तरबियत ॾिनी, याने हुननि जो इहो न हूंदो त तव्हां कहिड़ी आइडियोलॉजी रखो, पर तव्हांजे अंदरि जेको हिकु बहितर इंसानु आहे उहो अची सघे, उहो ॿार अचे हा। सो उन्हनि खे बि एक्नॉलेज कयोसीं। सो ईअं मुख़्तलिफ़ किताब आहिनि, पर मूं घणे क़दुरु मौज़ू मुंहिंजो घणे भाङे सिंध रहियो आहे ऐं लिखियो मूं अंग्रेज़ी में। ॾाढी इहा सुठी इहा शइ ॻाल्हि तमामु ज़बरदस्त आहे, आहे। इंटरनेशनल लेवल ते वञे ॻाल्हि जी। ॻाल्हि साईं हक़ीक़त इहा आहे, तव्हांजी हिन ॻाल्हि मां सलाम थो पेश कयां जो तव्हां इंग्लिश में असांजी जेकी ॻाल्हि आहे सिंध जी उन ते पुॼाए ताकी माण्हू आलमी लेवल ते ॿुधी सघे। ॾिसे असां हिकिड़े अदबी मेड़ाके में वियासीं त हिक ॿिए खे अदीब ॿुधाइनि पिया, साईं मारूई जो खूह हिते आहे, हिते जेको आहे सो मरायो, हिते ई आयो। बाबा तव्हां हिक ॿिए खे छो था ॿुधायो? तव्हां ॿियनि खे ॿुधायो, दुनिया खे ॿुधायो त बाबा हिते मारू ही, हिते उमिरि हो, उमिरि जो छा किरदारु हो, मारू जो छा हो, ससु जो छा हो। तव्हांखे सलाम पेश था कयूं, जस था ॾियूं तव्हांखे। तव्हां अंग्रेज़ी में लिखियो आहे ताकी तमामु वॾी असां ॻाल्हि आहे। नौजवान जेके सिंधी बि नथा पढ़ी सघनि अंग्रेज़ी पढ़नि। शेर दिल गाओ असां सां गॾु आहे। शेर दिल ॿुधायो असांखे कल्ह त हिकिड़ो यूके जो अंग्रेज़ आहे को जेको कोडिजी में शायदि रहे थो। साईं असांजो कोडिजी शहर आहे, उते हिकिड़ो स्टीवन नाले ब्रिटिश जेको आहे सिटीज़न आहे, उहो उते रहे पियो गुज़िरियल 11-12 सालनि खां। उहो आयो हुयो हिते, जीअं ईंदा आहिनि सियाह घुमणु आयो हुयो, पोइ हिते जीअं आयो कोडिजीअ में खेरपुर में त इते ई रही पियो। हिन महिल 11 सालनि खां उहो उते ॿार पढ़ाए पियो, प्रिंसिपल आहे ऐं सॼी सिंधी ॻाल्हाए पियो, जीअं असां ॻाल्हायूं पिया ईअं फ्लो में ॻाल्हाए पियो सिंधी। ऐं हो चयो मां वापसि न वेंदुसि, मूंखे सिंध जी महिमानवाज़ी एतिरी वणी, सॼी दुनिया घुमी आहे, मां खाइण पीअण रहण जा पैसा भरींदो आहियां, पर हिते मूंखे हर शइ मुफ़्त में बि मिले। मां चयो यार हिननि माण्हुनि जे लाइ कुझु कजे, त उहो हिते रही पियो आहे। हाणे इहा वॾी ॻाल्हि आहे। हिन महिल बि उहो कोडिजी में कमु करे ऐं जेके हिते माण्हू साईं जेके 70-75 सालनि खां रहनि था उहे सिंधी नथा ॻाल्हाए ॻाल्हाए ऐं चवंदा असांखे सिंधी सम्झ में नथी अचे। केॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त टेलीफोन लाइन ते साईं सबा ख़ान असां सां गॾु आहे। तमामु प्यारी असांजी होस्ट आहे ऐं एक्ट्रेस आहे। जी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। छा हाल आहे? ख़ुशि आहियो सबा ख़ान? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह शुक्र। तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत जी सां? जी सभु सही बिल्कुलु आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं तव्हांखे असां हिते कल्ह खां वठी मिस पिया कयूं, तव्हां किथे आहियो? न एक्चुअली मां थोरो घणो बिज़ी हुयसि त हिन करे माज़रत, पर जॾहिं बि मूंखे मतिलबु सुभाणे ताईं कॉल कनेक्ट करणी, पर अनफॉर्चुनेटली मां बिज़ी हुई त हिन करे। अच्छा अच्छा अच्छा। ऐं थैंक यू फॉर कॉलिंग, थैंक यू फॉर एवरीवन। ऐं सिंध जी समूरी सिंध खे मुंहिंजी तरफ़ां सिंधी कल्चर डे जे हवाले सां खोड़ सारी मुबारकबाद। जी जी 11 साल खां वठी मां सम्झी सॼी समूरी सिंध में इहो कल्चर डे खे माण्हू सेलिब्रेट पिया करनि। जी जी बिल्कुलु। ऐं आई ऑल्सो पार्ट ऑफ अ सिंध, तो डेफिनेटली मूंखे बि तमामु घणी ख़ुशी आहे मुंहिंजी तरफ़ां। अच्छा तव्हां कीअं मल्हायो पिया ही ॾिहाड़ा, सकाफ़ती ॾिहाड़ा जेके आहिनि, मसरूफ़ गुज़ारियो पिया? न मसरूफ़ न, बसि पंहिंजी फैमिली में पंहिंजे हिसाब सां जीअं थींदो आहे बसि। अच्छा मतिलबु मां कूड़ न ॻाल्हाईंदी आहियां, जीअं लाइफ हूंदी आहे ईअं एज़ इट इज़ थोरो हूंदो आहे। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। बाक़ी ड्रेसिस वाइज या सेलिब्रेशन करण इहो उहो करण, त उहो हिकु डेफिनेटली कपिड़नि जे हवाले सां उहो थींदी रहंदी आहे ॻाल्हि। अच्छा अच्छा माशाल्लाह जी माशाल्लाह। जी। तव्हां ॿुधो आहे सिंगिंग बि शुरू कयो था हाणे, को कलाम वग़ैरह तव्हांजो अचे थो? न न न न अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ईअं अफ़वाह आहे? नो नो, थैंक यू सो मच। मार्केट में ॻाल्हियूं हलनि थियूं। हर इंसान खे बसि उहो करणु घुरिजे जेको हुनजो पंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे। बहरहाल मुंहिंजी तरफ़ां सॼी समूरी सिंध खे सिंधी कल्चर डे जी खोड़ सारी वधायूं, खोड़ सारी दुआऊं सॼी समूरी सिंध में। अलाह साईं जी तरफ़ां जेको अथसि सुठो थिए, हर शइ सही थिए। सॼी समूरी सिंध जे सॼे वासियुनि खे मां चवंदसि पंहिंजे मुल्क जो पंहिंजो हिकिड़ो नालो रोशन करण जे लाइ पंहिंजे किरदार खे सुठो करनि। जी जी। ऐं सुठो जेको सिंधी ॻाल्हाइण वारो आहे, जेको सिंधी माण्हू आहे उहो घटि में घटि सिंधी ॻाल्हाए। ऐं सिंध में रहण वारे माण्हू जी पंहिंजी सिंधी ॻाल्हाइण जी 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 बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। सबा ख़ान तव्हांखे बि असां सलाम पेश कयूं था माशाल्लाह, जो तव्हांजी ॾाढी सुठी सिंधी ॿोली आहे जेका आहे, ऐं उहा ॾाढी सुठी फ्रीक्वेंटली ॻाल्हायो था जेका तव्हां, इहा बि वॾी ॻाल्हि आहे तव्हांजे लाइ। जी 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 जी। ऐं तव्हांजो त स्टार्ट बि मुंहिंजे ख़्याल में सिंधी मीडिया खां ई आहे। न न, मां इंडस टीवी कई कयो, इहो सभिनीनि खे खोड़ सारो आहे, पर मुंहिंजी सुञाण जेको आहे उहो सिंधी मीडिया सां तमामु सिंधी घणी मीडिया आहे। आहे। वाह वाह बिल्कुलु। ऐं तव्हांजी असांजी सभिनी जी सुञाण सिंध आहे, पूरी दुनिया में हिन वक़्तु तव्हांखे ॾिसनि था माण्हू, ॿुधनि था, त उन्हनि सभिनी खे तव्हांजे तरफ़ां बि वाधायूं हुजनि सकाफ़त ॾिहाड़े जूं। वॾी महिरबानी वॾी महिरबानी सबा ख़ान साहिबा, वॾी महिरबानी। त सबा ख़ान जो ज़िक्र थियो त असां साइमा वहाब बि वेठी आहे, त ॾाढी सुठी न्यूज़ एंकर आहे। साइमा तव्हां शुरू खां ई सोचे छॾियो हो त न्यूज़ एंकर ई थियणो आहे? शुरू खां ई न सोचियो हुयो, बसि इतफ़ाक़ी तौर ते मीडिया में आयसि। अच्छा अच्छा। पोइ सिंधी सुठी हुई शुरू खां ई,
छो त घर में ॻाल्हाइणु सिंधी हुयो। उन खां पोइ मीडिया जॉइन कई ऐं मुसलसल 10 सालनि खां सिंधी मीडिया में ई कमु कयां पई ऐं 11 सालनि खां ई सकाफ़ती ॾींहुं मल्हाइजे पियो पूरी दुनिया में। ऐं मां धरती टीवी प्लेटफॉर्म तां पूरी दुनिया में बल्कि सिंध में जेके सभु सिंधी रहनि था उन्हनि खे कल्चर डे जूं वाधायूं ॾींदसि। सकाफ़ती ईद आहे ऐं क़ौमी ईद आहे त जीअं असां ॿियूं ईदूं मल्हाईंदा आहियूं, हिन ईद जी तयारी असां माइनि जी ईअं ई हूंदी आहे। छो त मीडिया सां असांजो तालुक़ु आहे त वरी असांखे थोरो एक्स्ट्रा ऑर्डनरी हिन ॾींहं खे सेलिब्रेट करिणो हूंदो आहे। मतिलबु पोइ वॻा बि हुजनि, पोइ उहा ज्वैलरी बि हुजे, पोइ हार सिंगारो एज़ इट इज़ जीअं हिकिड़ो कल्चरल लुक हूंदो आहे उन लाइ तयारी हूंदी आहे। न्यूज़ तव्हां पेश कयो पिया धरती टीवी न्यूज़ जी स्क्रीन ते, सॼी सिंध मां जेके ख़बरूं अचनि थियूं या ॿाहिरि मुल्कनि खां परॾे में कहिड़ा कहिड़ा माण्हू मल्हाइनि था सिंधी सकाफ़ती ॾियारो, ख़ुशी बि थींदी हूंदी दिलि ॾाढी। में। थोरी देरि पहिरीं ख़बर पड़ी त तुर्की में मल्हायो अथनि कल्चर डे। अच्छा। उन खां पहिरीं अमेरिकन कॉन्सुलेट हिन साल बि जेको आहे कल्चर डे जी जेका आहे उहा हिकिड़ी वीडियो जारी कई आहे। मतिलबु पूरी दुनिया में अॻे ईअं हूंदो असां सिर्फ़ु सिंधी इहो चवंदा हुआसीं त असांजी ॿोली खे जेको आहे उहा सघ मिले, उहा ताक़त मिले, छो त ॿोलियूं दुनिया जे नक्शे तां विसारजनि पियूं ऐं क़ौमूं उन जी शनाख़्त ख़तमु पई थिए। पर हीअ जेको ट्रेंड इंट्रोड्यूस थियो सकाफ़ती ॾींहं खे मल्हाइण जो, उन खां पोइ ईअं सम्झो त हिकिड़ो रिवाइवल थियो आहे सिंधी ॿोली जो, सिंधी सकाफ़त जो ऐं गॾोगॾु उन सां खोड़ शयुनि जो रिवाइवल थियो आहे। जीअं त ॾिसो असांजे शहर में रहंदड़ जेके ॿार आहिनि उन्हनि खे सकाफ़त जी एतिरी ख़बर कोन्हे, न पंहिंजी ॿोली जी ख़बर अथनि, मोस्टली उर्दू इंग्लिश ई ॻाल्हाईंदा। पर हिन कल्चर डे जे करे न सिर्फ़ु सिंधी पर हर ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि खे ही सेलिब्रेट करण में हिकिड़ो उन्हनि जो तजसुस हूंदो आहे त असां हिन ॾींहं खे सेलिब्रेट कयूं। ऐं ख़ासि तौर ते शहरनि जे जेके फैमिलीज़ आहिनि उन्हनि में कल्चर जी एतिरी शनाख़्त न हुई, पर हिन ॾींहं खे मल्हाइण खां पोइ इहो थियो आहे त ॿारनि में बि इहो वधियो आहे त असां कल्चर डे मल्हायूं। हर साल वधि खां वधि थींदो थो वञे। पूरी सिंध छा पूरी दुनिया में ईअं सम्झो त हिन सेलिब्रेशन लाइ हिकिड़ो इंतज़ाम कयो वेंदो आहे। हिकिड़ो शुरूआती माना नवंबर में जीअं महीनो ॾेढ तक़रीबन पहिरियां तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। ऐं पूरी सिंध जा जेके ज़िला आहिनि उन्हनि में मच कचहरियूं, मेड़ाका, सुघड़ कचहरियूं थियनि थियूं। उन्हनि सुघड़ कचहरियुनि जे थ्रू जेका नौजवान नस्ल आहे उहे जेके असांजा वॾड़ा आहिनि उहे वेही उन में ॿुधाइनि था उहे लोक गीत, उहे लोक कहाणियूं। जीअं सर ॻाल्हि कई त सिंध जी औरतुनि में ख़ासि तौर ते जीअं जेका आहे हिन ॾींहं जे हिसाब सां मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी त मुख़्तलिफ़ स्कूलनि में, कॉलेजिस में या तालीमी इदारनि में जेके फंक्शन्स थियनि था, जेके सेमिनार या जेके थियनि था त उन में कल्चर खे प्रोमोट थिए थी त उन में छोकिरियूं अॻु खां अॻिते आहिनि। छो त मां 10 सालनि खां ॾिसंदी पई अचां हिन इवेंट खे, हर साल छोकिरियुनि जो तादादु वधीक आहे। माना वुमन एम्पावरमेंट मिली आहे हिन सकाफ़ती ॾींहं खे मल्हाइण जे करे। टेबलोस थियनि था, कल्चर ते ॻाल्हाइनि था त उनमें छोकिरियुनि जो माना काफ़ी अमल दख़ल अॻे खां वधियो आहे। त हिकिड़ो त मूंखे पॉज़िटिव पॉइंट कल्चर डे जो इहो लॻंदो आहे त छोकिरियूं जेके आहे उहे अॻिते आयूं आहिनि, वुमन एम्पावरमेंट थी आहे। ऐं ख़ासि तौर ते कल्चर डे में जेके शयूं असां इस्तेमालु कयूं था जीअं गज थी विया, अजरक थी विया, हीअ तव्हांजो एॾो ख़ूबसूरत सेट आहिनि जेके शयूं इस्तेमालु थियूं आहिनि, इहो हिकिड़ो बिज़नेस इंडस्ट्री खे वॾो फ़रोग़ मिलियो आहे। जेके साईं पुराणे दौर में सिंधी टोपियूं ठाहींदा हुया या अजरक जेका ठहंदी हुई त उहा ॼण ज़वाल पज़ीर थींदी ख़तम थींदी वई। हाणे 11 सालनि खां पोइ एतिरी उहा जिदत अची वई आहे कारीगरनि खे जेको आहे बूस्ट अप मिलियो आहे हिन जे करे। ऐं पूरी दुनिया में जेके बि सिंधी रहनि था हिन ईद ते अजरकूं, उहे टोपियूं, उहे पटका घुराईंदा आहिनि ॿियनि मुल्कनि में। त हिकिड़ो इहो बि मुस्बत पहलू आहे। ऐं ख़ासि तौर ते 2020 में जॾहिं असां 2020 पूरो साल कोरोना जो साल रहियो, सॼो साल असां जीअं अज़ियत मां गुज़ारियोसीं पूरी दुनिया उन अज़ियत मां गुज़रे पई। अञा बि ख़तरो आहे, अञा वैक्सीन में कुझु टाइम लॻंदो। पर तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां मां सॼी दुनिया में जेके बि सिंधी रहनि था ऐं उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदसि त भले ख़ुशियूं मल्हायो पर कोरोना खे नज़र में रखो, उनजो बि एहतियात कयो। ऐं सिंध में SOPs तहत भले तव्हां कल्चर डे खे सेलिब्रेट कयो पर SOPs तहत मल्हायो। छो त सेलिब्रेशन्स त तॾहिं रहंदियूं जॾहिं असां सभु ज़िंदा रहंदासीं। सकाफ़त बि तॾहिं आहे जॾहिं असांजी सिहत ठीकु आहे। वाह, ॾाढो सुठो पैगाम तव्हां ॾिनो। ऐं नाज़ अली नाज़ साहिबा असां सां मौजूदु आहे हिते। ऐं हिन सकाफ़ती ॾियारनि जे हवाले सां वरी फ़नकार जेके आहिनि असांजा या फ़नकार ऐं उहे नवां नवां गीत बि ठाहिनि था। त तव्हां का अहिड़ी तयारी कई आहे नाज़ अली नाज़ साहिबा? जी बिल्कुलु। हिकिड़ो मीर अली नवाज़ नाज़ हुयो साईं, ॿुधो हीअ वरी असां वटि नाज़ अली नाज़ साहिबा, हू शाइर हुयो, ॾाढो सुठो मीर बादशाह बि रहियो। तव्हां कहिड़ो कलाम तयारु कयो आहे हिन ॾियारे जे हवाले सां? मुंहिंजा 2 सॉन्ग आहिनि तमामु बहितरीनु कल्चर डे जे हिसाब सां मूं ठाहिया। कहिड़ो ॿुधाईंदव असांखे? जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। वाह वाह, जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया,
कंहिंजी शाइरी आहे उहा? शफ़ी मोहम्मद जोयो साहब जी शाइरी आहे, सऊदी अरब जद्दा खां। माशाल्लाह। ऐं सऊदी अरब जिद्दा में बि या दुबई में या जिते बि साउथ अफ्रीका में, अमेरिका में, कैनेडा में असांखे ॾिसी रहिया आहिनि सिंधी, उन्हनि सभिनी खे असांजे तरफ़ां सिंध जो सकाफ़ती ॾिहाड़ा इहे मुबारक हुजनि, वाधायूं हुजनि। ऐं हीउ जेको सॉन्ग आहे शफ़ी मोहम्मद जोयो साहिबु, हू पाण बि सऊदी अरब जिद्दा में रहे थो, त सभिनी उन्हनि परॾेह में रहंदड़ सिंधियुनि जे नाले डेडिकेट कयूं था असां नाज़ अली नाज़ साहिबा जे आवाज़ में। जी वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, जाॻिया जाॻिया ईअं होशियारी पटाए को शाइर ॾाढी ज़बरदस्त, न त गामू जहिड़ा माण्हू अञा ताईं सुता पिया। अच्छा, कंहिं दौर में जीअं साईं ॾाढी सुठी शाइरी हिन दौर जे हिसाब सां, ऐं हाणे वाक़ई हिकिड़ी अवेयरनेस अची वई आहे असां सभिनी में। कंहिं दौर में डॉक्टर आकाश अंसारी शाइरी कई, उस्ताद मोहम्मद यूसुफ ॻाई, जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भोए सॼे जा भाॻिया। ऐं हाणे वरी इहा शाइरी थिए पई त हाणे भाई जाॻी चुका आहियूं असां ऐं पंहिंजा हक़ हाणे सुञाणे वठंदासीं। अच्छा मोहम्मद अली शेख साहिबु, तव्हां छा था सम्झो सोशल मीडिया जे हिन दौर में जिते माण्हू बिज़ी लॻो पियो आहे, नौजवान असांजे सोशल मीडिया में, त किताबनि जी तरफ़ रुझान आहे पढ़ण जो? अदा किताबनि जे तरफ़ शुरू खां वठी घटि ई आहे माण्हुनि जो रुझान। अॻे जॾहिं न बि हुई सोशल मीडिया तॾहिं बि केतिरा माण्हू किताब पढ़ंदा हुआ, तमामु घटि। हाणे त चवंदा आहिनि त भई कंप्यूटर अची वियो, सोशल मीडिया अची वई। मां उन्हनि खे हिकु ई मिसाल ॾींदो आहियां त इहा सॼी सोशल मीडिया कंप्यूटर अमेरिका मां आयो, ऐं अमेरिका जितां इहा शइ शुरूआति थी, उते इन्हीअ सोशल मीडिया ऐं कंप्यूटर जे अचण खां पोइ किताबनि जे छपजण जी तइदादु 5 दफ़ा वधी चुकी आहे, अञा वधी आहे। याने हाणे तव्हांखे आम जेका एडिशन कंहिं किताब जी अगरि अॻु में फ़र्ज़ु कयो कि 10 लख छपबी हुई, त हाणे 50 लख थी छपिजे उन किताब जी जेका प्रिंट आहे। छो त क़ौमूं जेके तरक़ी कंदियूं आहिनि उहे किताबनि सां कंदियूं आहिनि। जापानी अॼु जेको दुनिया जे मंज़िल ते पहुता आहिनि, उहे सिर्फ़ु पंहिंजी सकाफ़त खे सेलिब्रेट करे न पहुता आहिनि, उहो एस्पेक्ट तव्हांखे रखिणो हूंदो आहे। लेकिन असल जेको दुनिया में तरक़ीअ जो बाइसु हूंदो आहे न, उहो हूंदो आहे किताब। ऐं शाह लतीफ़ पंहिंजे ज़माने में इहो ई चयो न त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडुनि कंदे न मिले। असां अञा ताईं मां इहो सम्झंदो आहियां त ख़्वाबनि जी दुनिया में, ख़्यालनि जी दुनिया में असां मगन आहियूं। ऐं हाणे जेको किताब जी तइदाद थी वई आहे, याने जॾहिं अॼु खां 50 साल अॻु में जॾहिं अञा सिंध जी आदमशुमारी जेका अॼु आदमशुमारी आहे उनजो 4थों हिसो बि न हुई, तॾहिं बि किताब अॼु खां 4 ते छपबा हुआ। हाणे पब्लिशर मिलियो, चई था सुठे में सुठो किताब 500 कॉपियूं थियूं छपजनि। जिते असां चऊं था पिया त असांजी 5 करोड़ 6 करोड़ आदमशुमारी थी वई आहे, उते जेकॾहिं 500 किताब छपजनि कुझु बि न आहिनि, त कुझु बि न आहिनि। त जेका तव्हांजी तरक़ी आहे, अगरि एज़ अ क़ौम जे तव्हां सम्झो था त असां तरक़ी कयूं, जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि कई, जापान कई, चाइना कई, अमेरिका कई, इंग्लैंड कई, फ्रांस कई, इहे मुल्क आहिनि न, रूस कई, इन्हनि जा जेकॾहिं तव्हां मिसाल वठंदव त उन्हनि जी नौजवान नसल पंहिंजी पूरी तवानाई साइंस, टेक्नोलॉजी ऐं तालीम ते ॾिनी। उन्हीअ सां गॾु फ़ख़ुरु हुअणु खपे कि असां सिंधी आहियूं, असांजो कल्चर आहे, असां उनखे सेलिब्रेट कयूं, पर उन सां गॾु दुनिया में पंहिंजो मक़ाम बि त ठाहियूं न। उहो टेक्निकल ऐं टेक्नोलॉजी सां ठहंदो आहे। सो मां पंहिंजे तौर ते सभिनी पंहिंजनि शागिर्दनि खे बि, ज़ाहिर मुंहिंजो वॾो अरसो मेरान यूनिवर्सिटी में पढ़ायमि, सिंध मदरसे में, त मां पंहिंजनि शागिर्दनि खे बि हमेशह इहो चवंदो हुयुमि त एतिरो तव्हां तशख़ुस पंहिंजो पैदा कयो पंहिंजी क़ौम जो, जीअं मूं बेनज़ीर भुट्टो जो मिसाल ॾिनो कि उहा दुनिया में तव्हां बणिजो, पहचान सुञाणप बणिजो सिंध जी। उन सां गॾु जेकॾहिं तव्हां पंहिंजे कल्चर खे प्रोमोट कंदव त सॼी दुनिया वटि तव्हांजो उहो कल्चर प्रोमोट थींदो। जेकॾहिं उहा शइ रहिजी वई दुनिया में अॻिते वधण वारी, त पोइ शायदि असांखे ओतिरी उहा पज़ीराई न मिलंदी। बिल्कुलु। हाणे साईं ताज़ो ख़ालिद जोगी साहिबु असां ॾाढो सुठो दोस्त आहे, उन किताबु हिकिड़ो लिखियो आहे खाना बदोश कबीलनि ते। उन ॿुधायो त 2 ॾींहंनि में जेतिरी उन जूं कापियूं छपाई थियूं, उहे 2 ॾींहंनि में स्टॉक ख़तमु थी वियो आहे, ऐं उनजो नेक्स्ट एडिशन ॿीहर छपण लाइ उन्हनि मोकिलियो आहे। माना लॻे थो त माण्हुनि खे अञा किताब तरफ़ हाणे किताब असुलियत आहे, हक़ीक़त आहे किताब। हीअ जेके असां व्हाट्सअप यूज़ कयूं था या सोशल मीडिया जा जेके बि ऐप आया आहिनि यूज़ कयूं था पिया, इहे असांजे लाइ दिमाग़ी तौरु, जिस्मानी तौरु असांखे तमामु इहो मफ़लूज था कनि, ख़तमु थो करे असांखे। इन मां माण्हू पिराए नथो सघे, इन मां नुक़सानु ई हासिलु कंदो। किताब बि अहिड़ो ई असांजो सुठो साथी आहे
असां नंढा हूंदा तुरंत ट्रेन में सफ़र कंदासीं त बि को न को डाइजेस्ट हूंदो साण त इहो माना सम्झो स्टोरी पढ़णु या कुझु बि, पर इहो इल्मु हुयो, इज़ाफ़ो हो असांखे इल्म में। हीअ अदा ईअं आहे जीअं तव्हां पाणीअ में लकीर कढो न, हिकिड़ो अगरि लकुणु हुजे या डंडो हुजे, उन सां तव्हां पाणी में लकीर कढो त उहा पुठियों वरी मिलंदी वेंदी। हीअ जेको व्हाट्सअप या इहे जेको बि सोशल मीडिया आहे न, हुन में तव्हां सॼो ॾींहुं थकिजी पवंदव तव्हां ज़हनी तौर ते, वरी जॾहिं हिसाबु कंदो त अॼु मूं हासिल छा कयो त ज़ीरो बट ज़ीरो, माना उहो वरी पाणी जीअं मिली थो पियो वञे। उते अमेरिका में मूंखे उते अमेरिकन यूनिवर्सिटी वॉशिंगटन DC में मूं पढ़ायो 1 साल जे लाइ। मां ट्रेन में सफ़र कंदो हुउमि, जेको अंडरग्राउंड ट्रेन आहिनि। हाणे उहो जेको अधु खां मुनो कलाक जेको ट्रेवलिंग टाइम आहे, उते तव्हांखे माण्हू किताब पढ़ंदे न बीठा आहिनि, डंडे में हथ ॾेई ऐं किताब आहे, कोई माण्हू वांदो बि न बीठो हूंदो ईअं न। ऐं मां इहो चवंदा न, मां चयो इवन क़ुर शरीफ़ जे लाइ असां इस्लाम जे लिहाज़ खां त मां तव्हांखे ॿुधायां कि पहिरियों जेको वही नाज़िल थियो पैगम्बर ते, उहो आयो इक़रा, पढ़। याने इन्हीअ जी अॻु में न निमाज़ जो हुकुम थियो, न ज़कात जो हुकुम थियो, न रोज़े जो हुकुम थियो। पहिरियों हुकुम अगरि अलाह साईं इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी, पढ़ अलाह जे नालो वठी। हाणे उहो पढ़ण जो जेको आहे न, उहो अॼु ॾींहं ताईं, अॼु बि तव्हां में असां में सॼी दुनिया में जेको माण्हू पढ़णु, जेका क़ौम पढ़ाईअ सां रुग़बत रखंदी, उहा तरक़ी कंदी। इहो हिकिड़ो जीअं यूनिवर्सल लॉ आहे। शेरदिल गाहो साहब बि असां वटि वेठो आहे साईं, हिननि बि शालाती यूनिवर्सिटी मां साईं MA कई आहे IR में, इंटरनेशनल रिलेशन ते तव्हां साईं MA कई। साईं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको इहो लाइव वेही कूड़ ॻाल्हायो पिया, मां इन जी मज़मत थो कयां, मां का MA न कई आहे। छो न कई तव्हां जॾहिं त रहू बि राणीपुर में कुंभन में था, खेरपुर यूनिवर्सिटी तव्हांजे भरिसां ई त न कई आहे, बसि हिकिड़ी न करे सघियासीं। बाक़ी इहो आहे, बाक़ी व्हाट्सअप पुछोसि, फेसबुक पुछोसि, एॾो हलाइण ईंदो अथसि। राति जो हेक थी वियो आहे, उहो रिकवर कयो त सुबुह सां उथी निंड त माना एॾो माहिर थी चुको आहे। साईं जेके आहिनि मुंहिंजा मीडिया में उस्ताद आहिनि, सोशल मीडिया में मां हिननि जो उस्ताद आहियां। इहो त असांजी घणी जेका आहे क़दुरु सोशल मीडिया में घणो रुझान आहे उन्हनि जो। ऐं अलीगुल जो रुझान वरी हेॾा नाज़ अली नाज़ साहिब सुभाणे अहिड़ी सुहिणी सूरत हूंदी त माण्हू रुझान हरूभरू बि वेंदो। हा, त माना हाणे तव्हां हिन इंतज़ार में त ॿियो कहिड़ो कलाम ॿुधाए थी नाज़ अली नाज़ साहिबा। अच्छा कलाम, अच्छा न्यूज़ जो टाइम थिए थो शायदि, साइमा वाह मूंखे चए थी त न्यूज़ जो टाइम थिए थो, न्यूज़ करे अचूं त पोइ वरी तव्हांजो कलाम ॿुधंदासीं। माशाअल्लाह, ज़रूरु ज़रूरु भला। हा, त इन करे चऊं त 2-3 मिंट तव्हां फ़िलहालु जेको आहे सो न्यूज़ जे हवाले सां ॻाल्हायो। त साइमा वाह असां वटि मौजूदु आहे, तव्हांजो आहे किताबनि तरफ़ कुझु रुझान, सिंधी किताब पढ़ंदा? हा बिल्कुलु, सिंधी ॿोली शुरू खां वठी जीअं त घर में ॻाल्हाई वेंदी, त सिंधी किताब ऐं सियासी बैकग्राउंड सां तालुक़ु हुयो बाबा वारनि जो, भाउ जो। त पलीजे साहिब जी पार्टी में इहो हिकिड़ो ई माना मूंखे शइ सभ खां वधीक वणी, त किताबनि में रुझान हूंदो। मतिलबु जीअं माण्हू ईद ते कपिड़ा वठंदा आहिनि न, घर में असांजो इहो रुझान हूंदो त हर महीने पॉकेट मनी मां किताब वठी अचिणो आहे, किताब वठिणो आहे। सो पूरो हिकिड़ो कमिरो आहे, उहो सॼो किताबनि सां भरियल आहे। ऐं कोशिशि कंदी आहियां साल में ॿियो न त 3-4 किताब वठां ऐं उनखे कंप्लीट बि कयां। सोबत बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे साईं, पलीजे साहिब, अयाज़ साहिब वारनि, लतीफ़ पलीजे साहिब वारा इल्म वारा माण्हू। ऐं जीअं डिजिटल तव्हां ॻाल्हि कई त ॾिसो हर शइ जो मुस्बत ऐं उनजो पॉज़िटिव ऐं नेगेटिव असरु हूंदो आहे। डिजिटल मीडिया जो ॾिसो जीअं जिते नेगेटिव असर आहिनि त उनजा कुझु पॉज़िटिव असर बि आहिनि। मां उनखे रिप्लेस नथी कयां तूं किताबनि जी का रिप्लेसमेंट आहे, पर हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो फ़ाइदो ऐं नुक़सानु थिए थो। हाणे ॾिसो जीअं अॼु डिजिटल मीडिया जी ताक़त खे तव्हां इतां सम्झो त अॼु जॾहिं सॼी दुनिया घरनि में वाड़ियल आहे, त इहा इलेक्ट्रॉनिक जेको डिजिटल शयूं आहिनि इहो ॿार घर बि पढ़नि था। मुस्बत इन जो पहलू इहो बि आहे त असां व्हाट्सअप ऐं फेसबुक ऐं इन जेके सोशल एक्टिविटीज़ खे हटाए करे अगरि तव्हां उनखे मुस्बत तरीक़े सां इस्तेमालु कयो त उनमें का नेगेटिविटी कोन्हे। बाक़ी पंहिंजो सॼो ध्यानु उन ते ॾियो त उनमें ज़रूरी ईअं आहे त हर शइ जो सुठो ऐं नेगेटिव थींदो आहे उनजो पासो। बाक़ी ॿियो इहो त पढ़ाई जे लिहाज़ खां इहो ई चवंदसि त उहे साॻिया किताब अॼुकल्ह असांखे डिजिटल ते बि नज़र अचनि था, उहे साॻिया एडिशन असांखे उते बि नज़र ऑनलाइन किताब त को जेको पढ़णु चाहे जंहिंजो जंहिं रुझान हूंदो त उन तरफ़ हाणे त साईं एतिरी सहूलियत थी वई आहे वॾी, जो हाणे अॻे किताब पढ़िया वेंदा, हाणे किताब ॿुधा था वञनि। पूरो किताब तव्हां ॿुधी बि सघो था। जीअं तारीख़दान ॾिसो, माहिर तारीख़दान मुबारक साहिबु ॾिसो, उहे ॾिसी नथा पढ़नि, उहे मतिलबु ॿुधंदा आहिनि, ॿुधी किताब पढ़ंदा आहिनि उहे। त मतिलबु तव्हां टेक्नोलॉजी जी जेका ताक़त आहे उनखे तव्हां नथा रोके सघो, उहा ॾींहुं ॾींहुं वधंदी अॻिते।
सही आहे। त हाणे ॾे तोड़े परॾे जूं ख़बरूं जीअं त असां ॿुधंदा आहियूं ॾिसंदा आहियूं धरती टीवी न्यूज़ ते। त नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी साहीअ जो, ऐं इन साहीअ जे दौरान असां ख़बरूं बि ॾिसंदासीं ऐं ॿुधंदासीं। धरती टीवी न्यूज़ जी स्टूडियो तरफ़ हलूं था त मिलूं था नंढड़ी साहीअ खां पोइ सभ खां पहिरियां सिंध। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। कल्चर डे स्पेशल जेको असांजी हीअ ट्रांसमिशन आहे उहा कल्ह खां शुरू थी चुकी आहे। अॼु खां बि अञा शुरू कई आहे असां। पहिरें हाफ में असां सां गॾु मोहम्मद अली शेख साहिबु हुया, उन्हनि जी वरी किथे कमिटमेंट हुई, उन्हनि खे वञिणो हुयो। ऐं हाणे वरी असांखे जॉइन कयो आहे असांजी तमामु प्यारी भेण यास्मीन चांडियो साहिबा, जंहिंजो किताबु मुंहिंजे हथ में आहे ऐं भांडारो कहाणियुनि जो ही किताबु आहे। इहो तव्हां ज़रूरु पढ़िजो। ऐं हूअं बि जीअं सवेर असांजी ॻाल्हि ॿोल हले पई त किताबनि तरफ़ रुझान कुझु घटि थियो आहे, पर अहिड़ी ॻाल्हि न आहे, किताबनि जो रुझान अञा वधीक थियो आहे सोशल मीडिया अचण खां पोइ। त हीअ तव्हां ज़रूरु पढ़िजो। ख़ासि करे हिन में औरतुनि खे मर्कज़ बणायो वियो आहे, उन्हनि जी कहाणियूं, उन्हनि जा जेके दर्द आहिनि, ॾुख आहिनि। अॼु यास्मीन चांडियो असां सां गॾु आहे, तव्हांखे भलीकार चऊं था असां पंहिंजी हिन ट्रांसमिशन में। ऐं तव्हां सां गॾु तव्हांजी धीअ बि आहे पिरह मक्सी साहिबा, माशाल्लाह। अच्छा, पिरह मक्सी इन जे करे तव्हांजो हस्बैंड मक्सी आहे, यास्मीन चांडियो ऐं पिरह मक्सी। पिरह मक्सी तव्हां न्यूज़ एंकर बि रही चुका आहियो कुझु अर्सो, माशाल्लाह। तव्हां भलीकार। हीअ नंढी जेका वेठी आहे ॿी इलिया, जी जी, इहा बि तव्हांजी सिस्टर आहे। अच्छा, हूअं तव्हां बि सिस्टर थी लॻो यास्मीन। जी जी, असां वटि साइमा वहाब चांडियो साहिबा वेठी आहे, हेॾां न्यूज़ एंकर आहे धरती टीवी न्यूज़ ते, तव्हां ॾिठो हूंदो उन्हनि खे। ऐं वरी हेॾां हिंदोरे में नजफ़ अली, असांजो प्यारो सिंगर, लाडलो सिंगर, असांजो सिंध जो नई टही जो तमामु बहितरीनु सिंगर। तव्हांखे साईं भलीकार चऊं था। वॾी महिरबानी। ऐं सभिनि खां पहिरीं त एकता ॾींहं जूं ही क़ौमी ईद जूं सभु खे लख लख वाधायूं हुजनि अव्हां खे ऐं अव्हां जे सॼे सथ खे। ऐं हींअर जेके असांखे हींअर टीवी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि, साईं पूरी दुनिया में ॾिसी रहिया आहिनि। डेफिनेटली हिन वक़्तु असांजो फेसबुक ते जेको पेज आहे धरती टीवी ऑफिशियल, उन जे ज़रिए पूरी दुनिया में असांखे फ़ोन कॉल्स बि अचनि पियूं, कमेंट्स बि अचनि पिया। त अॼु जेको आहे उते वरी सैटरडे संडे जी त मोकल हूंदी आहे उते, त जेके सिंधी असांजा दोस्त परॾे में वेठल आहिनि उहे ख़ासि करे इंजॉय था कनि। उहे चवनि था त ईअं लॻे थो ॼण असां बि तव्हांजे ट्रांसमिशन में वेठा आहियूं। ऐं नजफ़ अली त माशाल्लाह वरी हर साल जेके हिन जा गीत ठाहींदो आहे साईं, तमामु ज़बरदस्त जेका शाइरी हूंदी आहे, पाण ज़बरदस्त मूसीकार आहे नौजवान। ऐं हाणे वरी तव्हां मूसीक़ी में ठाहियो आहे कलाम सिंध जी तस्बीह। जी जी बिल्कुलु, वाह वाह, छा त ज़बरदस्त उन्हनि कलाम ॻायो आहे। ॾाढी सुठी हुनजी पिक्चराइज़ेशन ॾाढी ज़बरदस्त कई आहे, कंपोज़िशन ॾाढी सुठी आहे। त अदी यास्मीन चांडियो साहिबा खां पुछंदासीं, अदी भांडारो जेका तव्हां हिन में नालो ॾिनो आहे, कहाणियूं त ॿी बि हिन में सुठियूं आहिनि, भांडारो ई छो तजवीज़ कयो नालो? ॾिसो, भांडारो अहिड़ी शइ आहे जेकी जंहिंखे मां सम्झां थी उन में अहसासात हूंदा आहिनि। जॾहिं असां नंढड़ा हुआसीं न, अच्छा, माण्हू वरी असां सम्झो पैसा सिर्फ़ु जमा कबा, पर पैसा असां छाजे लाइ जमा कंदा आहियूं भांडारे में? एहसास, उहो असांजो अहसासु हूंदो आहे, उहे असांजूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, असां 4 आना 8 आना रुपयो नंढे लाइक़ूं, मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी हूंदी त मां भांडारे में 4 आना 8 आना, उहे अहसास हूंदा आहिनि। त उहे पैसा जमा करे असां उहे पंहिंजा अणपूरा अहसास, उहे ख़्वाहिशूं उहे पूरियूं कयूं। ठीकु आहे, सो मुंहिंजो टोटल कहाणियूं बि उन्हनि जो जेको थीम आहे उहो इहो ई आहे, अणपूरा अहसास जेके भांडारो अहिड़ो। ऐं ॿियो त मूं ॾिठो त सिंध में जेके बि किताब छपिया आहिनि न, कंहिंजो नालो भांडारो कोन्हे। हा, ऐं मां हिकु त नवाण आणणु चाहियां पई। ऐं ॿियो असां डिस्कस कईसीं, मुंहिंजी हिन में अंदरि हिकिड़ी कहाणी बि आहे, उनजो नालो आहे भांडारो। उन में नंढड़ी ॿारड़ी मां उहा ॾेखारी आहे त कीअं उहा पंहिंजा इमोशनल अहसासात त उन भांडारे में रखे थी, जमा थी करे सिका, ऐं कीअं पोइ उन मां उहा उभरे थी अचे थी। तव्हां लाज़मी इनखे पढ़िजो। त उहा कहाणी माशाल्लाह केॾी ज़बरदस्त आहे। पोइ अदा तारिक कुरैशी जंहिं महाग लिखियो आहे, अदा तारिक कुरैशी जी मां तमामु घणी थोराइती आहियां, जंहिं एॾो सुठो महाग लिखियो आहे, हींअर ॾिसंदो हुजे या ॿुधंदो हुजे। तारिक कुरैशी साहब त हाणे त मार्क्स लॻो पियो आहे सफ़ा। इहो मशवरो बि जेको नालो आहे न भांडारो, इहो बि अदा तारिक कुरैशी मूंखे ॾिनो। त ऐं अदा तारिक कुरैशी ईअं मूंखे चयो त हीउ असांजो किताबु आहे, ईअं न चई त यास्मीन तुंहिंजो किताबु आहे। ऐं भांडारो इन हिसाब सां चई सघिजे थो कहाणियुनि जो भांडारो आहे। हा, कहाणियुनि जो भांडारो। प्याले में चांहि असां ॾियूं था, सिंध जी सकाफ़त जीअं त प्याले में चांहि पीअंदा आहिनि, त असां प्याले में चांहि पेश कयूं था। थोड़ी देर आई आहे पर दुरुस्त आई आहे। ॿई चांहि न पीअंदियूं आहिनि, हे ॿई चांहि न पीअंदियूं बाबा। तव्हां टेबल एॾी परे छो रखी आहे? टेबल पर रखी आहे या सजाया आहिनि थाम हिन ते असां। हीअ असल में स्क्रीन ते भली ईंदी न, वरी उन वारी कैमरा हिनखे वठे थी। हा,
ऐं प्रिय असां सां गॾु आहे। प्रिय, तव्हां कुझु अरसो न्यूज़ एंकर जी, थियो, जी। वरी पोइ छॾे छो ॾिनो हुयो फील्ड? मां न्यूज़ एंकरिंग इन करे छॾी त एक्चुअली मुंहिंजो मतिलबु पैशन ॿी साइड हुयो ऐं मां चाहियां पई मां पंहिंजी स्टडीज़ पूरी कयां अच्छा। ऐं मूंखे इलाही डिफ़िकल्ट थी वियो छो त एंकरिंग खे बि तव्हां कंटिन्यू कयो वरी स्टडीज़ खे बि कंटिन्यू कयो त मुंहिंजी स्टडीज़ इलाही कॉम्प्रोमाइज़ पई थिए त मुंहिंजे पेरेंट्स सजेस्ट कयो, वरी कोविड बि अची वियो, मुंहिंजे पेरेंट्स सजेस्ट कयो तव्हां हिकु स्टडीज़ कंप्लीट करे छॾियो, पोइ तव्हांजो जेको आहे तव्हां उन साइड हली वञो। माशाल्लाह। अदी यास्मीन, तव्हां बेसिकली कराची में रहूं था जीअं सभई असांजा ॿार वरी ख़ासि करे घर में या स्कूल में अंग्रेज़ी या उर्दू पढ़नि था त घर में बि अक्सर ॾिठो आहे असां उर्दू ई ॻाल्हाईंदा आहिनि सभु तक़रीबन। तव्हांजो घर में कीअं आहे माहौल, सिंधी ॿोलीअ ते आहे रुझान? बिल्कुलु प्योर सिंधी, यकीन कंदव। बाक़ी मजबूरी इहा आहे त ॾिसो ॿारनि खे अॼुकल्ह जेकॾहिं मां सिंधी स्कूल में पढ़ायां थी त उहो टोटली हिते सरकारी स्कूल आहिनि, ठीकु आहे न। ऐं सरकारी स्कूलनि में ॿार पढ़ंदा त मुंहिंजा ॿार जिथे हे इन्वायरमेंट हले थो या कराची जहिड़ो शहर आहे पोइ उते त पोते रहिजी वेंदा न। हाणे तव्हां ॾिसो असां सिंधी माण्हुनि जे लाइ सीट्स अवेलेबल ई कोन्हनि छो त सिंधियुनि वटि एॾी एजुकेशन कोन्हे न। हाणे माशाल्लाह हिन HR में MBA करायो आहे मूं हिन खे, माशाल्लाह 4 GBA खई अथई ऐं हाणे हिनखे गोल्ड मेडल बि मिलणो आहे माशाल्लाह। ऐं पुटु मुंहिंजो आहे माशाल्लाह उन जेको आहे सो कैम्ब्रिज बोर्ड में A+ आंदा आहिनि ऐं सीनियर 2 में आहे माशाल्लाह। ॾिसो मां इन जे करे ॿारनि जी एजुकेशन जी साइड मां पंहिंजो यकीन कंदव त मां पंहिंजो रत सत जेको आहे सो न उहो पंहिंजे ॿारनि जी एजुकेशन में ॾिनो आहे, ठीकु आहे। पाण त नॉर्मल तबिके सां तालुक था रखूं न, सुभाणे पाण रहूं न रहूं इहे गाॾियूं बंगला क़बर में त कोन माण्हू खणी वेंदो न। सुभाणे हिन ॿारनि जो फ्यूचर आहे, ठीकु आहे न। ऐं पीउ माउ जे तरफ़ां हिकिड़ो सुठो तोहफ़ो जेको औलाद खे हूंदो आहे, सुठी तालीम ऐं तरबियत। हा, ऐं मां पंहिंजे मूंखे फ़ख़्रु आहे हे मुंहिंजी औलाद न आहिनि, मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहिनि सभु। ऐं मां किताब मुंहिंजो किताब ॾिसंदव त मूं अर्पना कई आहे पंहिंजे ॿारनि ऐं पंहिंजे हस्बैंड जे नाले। जी जी, मक्सी साहब खे। हा, उन्हनि जो साथ तव्हां सां रहियो हर क़दम ते, हर क़दम ते। ऐं तमामु तव्हां हुनखे सुञाणियो, अमर जलील मक्सी नालो अथसि। ऐं पाण उहो माना अवामी माण्हू आहे, अवामी तहरीक में फुल टाइम वर्कर रहियो ऐं मां सिंधियाणी तहरीक में 30 सालनि खां आहियां। एॾी लॉन्ग मार्च कया असां, जदोजहदियूं कयूं। मूं पंहिंजी शाइरी जे किताब में पलीअ साहब ते 3 पेजनि जो नज़म लिखियो आहे, गाॾी में हेठि पियो आहे। उन्हनि खे ॿुधायो पलीअ साहब त हींअर हयात न आहे, मूं हींअर लिखियो पलीअ साहब जी जेकी लास्ट बर्थडे असां मल्हाई असीं न, उन में मूं लिखियो। बाक़ी मां जेको सिखियो आहे, जेको बि सिखियो आहे न, छो त अवामी तहरीक अहिड़ी पार्टी आहे न जेकी शुरू में थी चवां हाणे पार्टियूं धड़ाबाज़ी थी वयूं, सोचूं चेंज थी वयूं। पलीओ साहब हयात हुयो, पलीओ साहब चवंदो बाबा किताब पढ़ो, बिल्कुल हेॾो बि मुतासिर वेठी आहे हिकिड़ी। हा, किताब पढ़ो। रही आहे सिंधियाणी तहरीक, तव्हां बि रहिया आहियो, साइमा बि रही आहे। साइमा खे त इहो नो डाउट इहा ख़बर हूंदी त पलीओ साहब पहिरियों सवाल इहो कंदो किताब कहिड़ो पढ़ियो अथव बसि। ऐं फ़ौजनि वारा सवाल, ऐं बाबा पढ़ियो आहे त उथी बि तबसरो कयो, न त अहिड़ी क्लास वठंदो पलीओ साहब जो इल्म वारा इहे। मूंखे फ़ख़्रु आहे त मां पलीअ साहब जी शागिर्दियाणी आहियां। सुभान अल्लाह। वाह वाह वाह। ऐं नाज़ अली नाज़ साहिबा, तव्हां कंहिंजी शागिर्दियाणी आहियो? मां तव्हांजी। असां त पाण जा शागिर्द न तव्हां उस्ताद आहियो। राग कंहिंखां सिखियो? नाज़ तूं हिननि जी शागिर्दाणी थी पोइ बसि पोइ त रुॻो मश्करी करणी पवंदी। राग जे हिसाब सां असांजा शागिर्द न थी वियो, असांजा शागिर्द माण्हुनि पिननि ते ॾिठा आहिनि। मुंहिंजो उस्ताद आहे उस्ताद नज़ीर समय, उस्ताद घायल गुलाम कादिर घायल तमामु वॾो शाइर असांजो। ऐं नज़ीर समो साहब उहो बि ॾाढो सुठो कंपोज़र बि आहे ऐं सिंगर बि आहे ॾाढो ज़बरदस्त। त पोइ हाणे नाज़ अली नाज़ साहिबा असां वटि वेठी आहे ऐं नजफ़ अली बि वेठो आहे। त पहिरियों हेॾो कलाम ॿुधो। नाज़ अली नाज़ साहिबा खां असां नाज़ अली नाज़ जो कलाम बि नाज़ुक हूंदो। हा, छो जो वरी उन्हनि खां पोइ उन्हनि खे वञिणो बि आहे। एॾी सुहिणी जो आहे, हा, ॾिसजोसि नाज़ुक न हूंदियूं आहिनि औरतियूं, नाज़ुक न ॾिस न कलाम बि पुख़्तो हूंदो ऐं ॾिसजो त इंशाअल्लाह ॾिसूं था। ऐं नाज़ करे ई कलाम ॿुधाईंदी आहे। जीअं जो नालो आहे नाज़ अली नाज़, त वरी नाज़नि सां ई कलाम ॿुधाए थी। ऐं अली गुल बि खिले थो, ठरे थो, माशाल्लाह। कलाम उन्हनि शुरू न कयो, अॻु में चई छॾींदो आहे माशाल्लाह, वाह 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 जो कलाम। ऐं वाह ॻाइण त ॾियो उन्हनि खे। त हाणे कलाम असां ॿुधंदासीं नाज़ अली नाज़ साहिबा, छो जो उन्हनि खे वञिणो बि आहे किथे, कमिटमेंट आहे हिननि जी। त अचो त नाज़रीन सिंधी हिननि जो शाइर आहे सजाद अली लाशारी साहब। सजाद लाशारी पाण किथे रहे वो? तव्हांखे जा पिज़्ज़ा पहुचाइणो आहे कराची सिंध में। जी साईं, नस्ल के सऊदी शाइर घणा हूंदा। हा जी, वाह वाह
वाह नजफ़ अली साहब, तव्हां GN कुरैशी त ॿुधो हूंदो, अॼु तव्हां GN सिंधी बि ॿुधी वरितो। थोरो उथी वियो आहे, अञा सुठो लॻे हा। उहो अलीगुल खे माइक मुंझायो न त अलीगुल बि उथी बि डांस ज़रूरु करे हा। न सही चवे थी अदी वाकई तव्हां जहिड़ा ख़ूबसूरत आहियो न, अॼुकल्ह जो अधी राग जेको आहे सो ॾिठो वेंदो आहे, घणो ॿुधो घटि वेंदो आहे, इन लाइ अदी चवे थी उथी पियो आहे। हा उथी बि सुठो लॻे आहे त राग ॾिसजे हा। हा बिल्कुलु। नजफ़ अली साहब, तव्हां बि माशाल्लाह सुठा सिंगर आहियो, कीअं लॻो आवाज़ ऐं शाइरी कंपोज़िशन? माशाल्लाह माशाल्लाह जहिड़ी माशाल्लाह सुहिणी ओड़ी शाइरी बि सुहिणी ऐं ओड़ी माशाल्लाह आवाज़ बि ख़ूबसूरत। आवाज़ बि महिरबानी, थैंक यू। माशाल्लाह जी। पुछिजो छा कयूं? हलो असां वटि नजफ़ अली साहब बि आहे मौजूदु। चुप जो ख़ामोश थी वियो। उहो ख़ामोश थी वियुमि त उहो चए पियो दादा ज़रा ज़रा हेॾे ॾिसजांइ, मां चयो काॾे ॾिसां। जी 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 साहिमा चांडियो साहिबा बि असां सां गॾु आहे। तव्हां त घणे क़दुरु न्यूज़ रूम में हूंदा आहियो, न्यूज़ स्टूडियो में हूंदा आहियो, तव्हांजो आहे कलामनि जे तरफ़ थोरो रुझान? हाँ म्यूजिक शायरी या म्यूजिक ज़िंदगी जो हिस्सो आहे, रूह जी ग़िज़ा आहे। म्यूजिक खां सवाइ त को बि इंसान बाबा म्यूज़िक जेको सिंध जी हिकिड़ी इहा बि हिकु सकाफ़त जो हिसो आहे। म्यूज़िक सकाफ़त असांजी में बाक़ाइदे हिसो सभु शयूं अचनि थियूं, तव्हांजा रवैया बि सकाफ़त में अचनि था। असांजा तव्हांजी महिमान नवाज़ी, हा तव्हांजो प्यार, तव्हांजो के इज़त ॾियणु, इहो सॼो सकाफ़त में तव्हांजी ज़िंदगी जो जेको बि कार वहिंवार आहे उहो सकाफ़त आहे। उनमें तव्हां जेके कपिड़ा पायो था, तव्हां जेको ॻाल्हायो था, तव्हां पंहिंजी मादिरी इवन तव्हां कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदा हूंदव पर तव्हां सोचींदा पंहिंजी मादिरी ॿोली में हूंदव। बिल्कुलु। त ॿोली बि असांजी सकाफ़त आहे, एॾी रिच असांजी सकाफ़त आहे। अज़ीम तहज़ीब जी ही क़दीम सकाफ़त आहे जंहिंखे असां हर साल भेटा पेश कंदा आहियूं। हर माण्हू मुनफ़रिद अंदाज़ में माशाल्लाह जेको अजरक पातो आहे, ॿोली नुमा अजरक जी नूर मेमन हालाई साहब वरी हिन जिदत आंदी आहे हिन में। अजरक त जेको हिकिड़ो उहे कमु हूंदो कनि पिया सकाफ़त में। इन सां ॾिसो असांजी अल्फ़ाबेट बि यादि थिए थी ॿारनि खे। हा इन अजरक ते जेके हुननि अखर इहे असांजा लिखिया आहिनि ॿावनि। चोलो पाया ई आहे अहिड़ो। हा जी बिल्कुलु, तव्हांजी बि ड्रेसिंग माशाल्लाह पहिरियों त पूरो लॻे थो पूरी तयारी तव्हांजी को महीनो ॾेढ अॻु में हुई हिन ॾींहं जे हवाले पूरो साल असांजी तयारी हूंदी आहे, कॾहिं ॾींहुं सेलिब्रेट कंदासीं, छो त ईद वांगुरु ई इहो ॾींहुं आहे असांजे लाइ। त पूरो साल असां तयारी कंदा आहियूं, हे पाईंदासीं, ऐं मां पूरो साल हिन ते शाइरी त हूअं ई लिखंदी आहियां न। नो डाउट। ॾिस असांजी अधी जी ॻाल्हि असां तुंहिंजी कटी से सभिनी जी, त ॾिस असां पंहिंजी ॿोली या इहे सभु मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी तव्हांजी न। इहे त असांजी शयूं पूरो साल हुअणु खपनि। बिल्कुलु ऐं पूरो साल हुअणु खपनि। उन जे लाइ असांखे नूर मेमन हालाई साहब जेको आहे इहा सहूलियत ॾिनी आहे त पूरो साल तव्हां इहे जेके सकाफ़ती शयूं आहिनि, इहे जेके थांव आहिनि या अजरक आहिनि, रलियूं आहिनि, जेके बि ड्रेसिस आहिनि, नूर मेमन हालाई जो जेको दुकानु आहे हाला बाईपास ते पूरो साल खुलियल हूंदो आहे। उते तव्हां जॾहिं बि तव्हां वञो तव्हांखे सकाफ़ती शयूं उते मिली सघनि थियूं। अॻे त ईअं हूंदो, मूंखे यादि आहे 2007-08 में मुंहिंजी शादी हुई, यादि ई न आहे शादीअ लाइ कॾहिं थी। शादी कंहिंखे यादि न हूंदी आहे। हा त मूंखे सिंधी टोपी पाइणी ज़ाहिर आहे निकाह वक़्तु। इहो हिकिड़ो धमाको हूंदो आहे एटम बम जो जेको थींदो आहे। त सिंधी टोपी न पई मिले कराची में। हाणे वॾो परेशान थी वियासीं छो जो 2009 खां पोइ ई सकाफ़ती शयूं शुरू थी वियूं आहिनि त हाणे हुनखे हथी मिली आहे, सिंधी टोपियुनि खे बि अजरक खे बि। सिंधी टोपी लाइ परेशान हुयासीं, आख़िर उहा पूरी सखर मां घुराईसीं असां। सही था त चओ। मां चयो यार हिते सिंधी टोपी खपे त मिले ई कोन थी, यार दुकान ते खाधा ॾिसो पहिरीं मिलंदा कोन कराची में। पली साग मच्छी बेह इहो ख़बर ई कोन हूंदी हिते माण्हुनि खे त पली छा हूंदी आहे, बेह छा हूंदा आहिनि। हाणे सिंधी रेस्टोरेंट्स खुली विया आहिनि कराची में, इवन तव्हांखे हर जॻह ते सिंधी खाधा मिली था वञनि। खाधनि जी तव्हां ॻाल्हि करे हेॾी बुख वधाए छॾियो, ख़ाली थांव ॾिसी ॾिसी असां असां बि नाश्तो ई करे आयासीं। पोइ असां कुझु खाई पी वठूं, जेसिताईं ब्रेक वठूं, वक़फ़ो वठूं। त नाज़रीन असांजी इहा ट्रांसमिशन जारी आहे। अदी यास्मीन चांडियो असां सां गॾु आहे, साहिमा वहाब, नाज़ अली नाज़ साहिबा वेंदी किथे कमिटमेंट आहे, नजफ़ अली खां कलाम ॿुधंदासीं, तव्हांखे डेडिकेट बि कंदासीं। हाणे वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, सो मिलूं था हिकु नंढड़ी साहीअ खां पोइ सभ खां पहिरियां सिंध। सभ खां पहिरियां सिंध सकाफ़त ॾियारनि जे हवाले सां असांजी स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे। नंढड़ी साईअ खां पोइ हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था नाज़रीन। ऐं ब्रेक खां जीअं मोटी आयासीं त असांजी नज़र पई हिन तरफ़ मुड़े ते त साईं असांजो गामू सचार आसिफ पहोड़ साहब ईअं चइजे त मुड़े ते मुतबर माण्हू वेठो आहे। वाह बाबा तव्हां सरा बा ख़ुशि आहियो? अदा न चओ बा भली आहियां बा ख़ुशि असां वटि जीअं चवंदा आहिनि त 4 चंड लॻी विया आहिनि हिन ट्रांसमिशन खे। ऐं ॾेह तोड़े परॾे में जेके असांखे सिंधी हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि,
उन्हनि सभिनी जे नाले असां कंदासीं नजफ़ अली जो ही कलाम। वाह वाह, तमामु बहितरीनु शाइरी, तमामु ज़बरदस्त कंपोज़िशन। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में नजफ़ अली। 2 मिंट मुझे ॻाल्हाए आहे न। असल में छा आहे त असां इन ॾींहं खे नचण ऐं कुॾण जे लाइ रखियो आहे। हा। सच थो ॿुधायां सही था तव्हांखे। मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, थी सघे थो असांजा कुझु दोस्तनि सां इख़्तिलाफ़ बि कनि ऐं थी सघे थो ही तिखियूं ऐं मिठियूं ॻाल्हियूं आहिनि, पर हिन मक़सद खे असां कॾहिं न सम्झियो आहे। असां मक़सद खे इहो सम्झियो आहे त बसि हींअर टोपी अजरक डे आयो, बसि उनखे पेटी मां टोपी कढीसीं, अजरक कढियोसीं, पातोसीं, 7 दिसंबर खां पोइ वरी रखी छॾियासीं, कुझु कोन पाए करे जुमिर करणी आहे। ॾिसो जेकी बि सिविलाइज़ कंट्रीज़ आहिनि न, उन्हनि छा कयो आहे, उहे उन्हनि तरक़ी तॾहिं कयो आहे, उन्हनि क़ौमुनि तरक़ी तॾहिं कयो आहे जॾहिं हुननि पंहिंजे सोशल इशूज़ ते उन्हनि जॾहिं पंहिंजो गिरफ़्त हासिलु कई आहे। असां वटि इहो ई आहे त इन ॾींहं खे जेको असां बदकिस्मती सां बसि इहो चवंदो बसि नचणु नचियासीं, कुॾियासीं, अची कयोसीं, बसि असांजो ॾींहुं पूरो थी वियो। पर न, इन ते मूं जेतिरो थी सघे थो इन में कुझु ॾिसो, जॾहिं अलाह साईं तव्हांखे इज़त ॾे थो, तव्हांजे मथां की लाइबिलिटी थिए थी, तव्हां डिलीवर छा था कयो? जी, सही ॻाल्हि आहे। सो मूं अॻु में बि हिकु ॿ कोशिशि इहा ई आहे त ॻायो आहे गीत, तालीम खपे ताला न खपनि, ओताकू ऐं वाड़ा न खपनि, हिन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे तालीम बिना कुझु बि कोन्हे, जंहिं ते अञा ताईं कंहिं गौर न कयो आहे। असांजी तालीम जूं काफ़ी तंज़ीमूं आहिनि त अञा ताईं जेके बंदि स्कूल आहिनि उनजे लाइ बि कंहिं कुझु ताईं कोन कयो, जेके खुलियल आहे हुकूमत उहे बंदि कराए बंदि थी आहे। ठीकु आहे। सो असां न खोड़ ऐसा अहिड़ा सोशल इशूज़ आहिनि जंहिं ते ॻाए सघिजे थो, डिलीवर करे सघिजे थो। सो हिकिड़ी ॿ लाइनूं आहिनि त उहा अवां जी नज़र कंदुसि। हलो ला ला जी, मूं अॻु में ई ज़िक्र कयो, कुदरत जी सारी नेमतुनि सां सिंध माला मालवा, कोई छो हिते हर सिंध वासी भुख में बदहालो, कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो। ही ॾींहुं ख़ुशीअ जो हक़ीक़त में पाण पुछाणो आहे, मिटीअ जो मान ॾिनो अॼु उन जी मोट में छाहे, अच वेही गौर सां सोचूं, तदबीर कयूं कुझु लोचूं, सखणा नारा ऐं झुमरियूं हिक क़ौम खे क़ौम न ठाहे, धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारवड़ा, धरतीअ जी ॿुधो सदा। सिंध सदाई रहंदी, जिंद सदाई रहंदी, सिंध सदाई रहंदी, महराण सदा खुशहाल ॾिसां, महराण सदा खुशहाल ॾिसां, ही सिंध सदा आबाद ॾिसां, धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारवड़ा, धरतीअ जी ॿुधो सदा ओ जग जा जागीअड़ा, सिंध सदाई रहंदी, सिंध सदाई रहंदी, जिंद सदाई रहंदी।
ही टोपी अजरक पाए छा थो चए हर साल सजी निकरूं था ही टोपी अजरक पाए तजदीद वफा भी जरूरी पर ही सब काफी ना है हर को पंहिंजे वस आहर धरती जो कर्ज चुकाए मेहनत सां सच्चाई सां जिम्मेदारियुनि खे निभाए धरती जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारूड़ा धरती जी ॿुधो सदा ओ जग जा जागीड़ा ही सिंध सदाई रहंदी ही जिंद सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी मां मरकज तहज़ीबन जो तारीख़ गवाह जी मां मरकज तहज़ीबन जो उहजान माइल मोदब जो हिन दुनिया जे हर फन जो मीरास उहा थो ॻोल्हियो अॼु हर मैदान में पोया गुरबती छो मुक़दर सिंधुअ जे रहवासन जो धरती जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारूड़ा धरती जी ॿुधो सदा ओ जग जा जागीड़ा सिंध सदाई रहंदी जिंद सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी कोई न भाङो थींदो माउ जो कीअं विहाङो थींदो सिंध जो कोई न भाङो थींदो माउ जो कीअं विहाङो थींदो सो पाणे भाङो थींदो जे अहिड़ी सोच रखंदो यारो धरती साॻियो नारो खां पोइ छो किनारो रखवाल थियो सभु धरतीअ जा हिक ॿिए जो बणिजी पाण सहारो ही सिंध सदाई रहंदी ही जिंद सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी मेहरान सदा खुशहाल ॾिसां मेहरान सदा खुशहाल ॾिसां ही सिंध सदा आबाद ॾिसां धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारूड़ा धरतीअ जी ॿुधो सदा ओ जग जा जागीड़ा सिंध सदाई रहंदी जिंद सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी। वाह वाह ॾाढी सुठी शाइरी साईं। ॾिसो इन शाइरी में हिकिड़ो पैगाम बि मैसेज आहे बिल्कुलु ॾींहुं ख़ुशियुनि जो आहे। हाँ बिल्कुल ही ॾींहुं ख़ुशी जो पर हकीकत में पाण पुछाणो मिट्टीअ जो मान ॾिनो आहे अॼु उन जी मोट में छा ॾिनो आहे तव्हां सखणा नारा ऐं झुमरियूं हिकु क़ौम खे क़ौम न ठाहे। वाह वाह। ऐं अदी यास्मीन चांडियो असां सां गॾु आहे। अदी तव्हां शाइरी बि कंदा आहियो हिन ॾींहं जे हवाले सां का शाइरी कई आहे तव्हां सकाफ़ती? मां हिन ॾींहं जे हवाले सां हिकिड़ो नज़म बि लिखियो आहे ऐं हिते वेठे वेठे मूं तव्हां तवील नज़म त नाहे न मां तवील लिखंदी ई कोन आहियां तव्हां जहिड़ा भॼी वेंदा न तव्हां वटि पिस्टल हुजे न वरी पोइ मां नज़म त हाणे हाणे वेठे वेठे लिखियो आहे हिते जी जी बिस्मिल्लाह वाह हिते उनजो नालो आहे त असांखे फ़ख़्रु आहे। नज़म जो नालो आहे मूं लिखियो आहे असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते। असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते
पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते, पंहिंजी सकाफ़त ते, अजरक टोपी पटके ते, वाह वाह वाह, रिली बर्थ कुहाड़ीअ ते, ॾाटरे छॼ ते फ़ख़्रु आहे असांखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते। असां ज़िंदा क़ौम आहियूं, हे आज़ाद नसरी नज़म आहे, ठीकु आहे। असां ज़िंदा क़ौम आहियूं, सजाईंदा महफ़िलियूं आहियूं, ॾिस केॾो न मेलो मतल आहे धरती टीवीअ जे सेट ते। वाह साईं, वाह वाह। पयूं थियनि कचहरियूं अली गुल मल्ला, सोराब सूमरो ऐं पंहिंजी सिंध जे सुगंध ते। वाह वाह। अजरक में कावाउणे मां पाए आयसि एकता ॾींहं जे, एकता ॾींहं ते, पर ही एकता ॾिहाड़ो हिकु ॾींहुं छो? वाह वाह। उथो मुंहिंजी धरतीअ जा वारसो, कयो हर ॾिहाड़ो एकता जो ॾिहाड़ो। वाह वाह वाह, कमाल। मूं हींअर वेठे वेठे लिखी, वेठे वेठे शायरी, इन करे मूं तव्हांजा नाला बि पुछिया नाला हुया, बि मूं असांजा चयो पुछी उन महिल शायरी कयो। चऊं त मां ॿियो नालो ॿुधायां गामू बि तॾहिं त असां मां चवां पई मज़ाक न कयो। सही नालो शाइर खे हाणे आइंदा सही ॿुधाईंदासीं। हा, पोइ मां उबतो लिखी छॾियां, पोइ तव्हां छा वलण चई छॾियो। बाद में मूं गज़ल बि लिखियो, उहो बाद में ॿुधायां थी। जी गज़ल बि आहे, पर थोरो टाइम घटि आहे। गामू सचार गामू खे छॾियो गामू खे छॾियोसि था। नजफ अली असां वटि वेठो आहे। छो छॾियोसि था? मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, न ॻाल्हि मां आयो, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, प्लीज प्लीज रिक्वेस्ट फॉर मी। हिकिड़ो अर्ज़ु, हिन तुंहिंजो पहिरियों तारुफ़ करायो, तूं खिलियो टहकरी ॾिनी। हिन चयो त असां मोतबर दोस्त वेठो टहकरी ॾिनी हिकिड़ा वॾा। हिनखे इज़त रास न आहे साईं, इहा वॾी हिन इज़त ॾिनी, उहा हिनजी माना हा इज़त ॾिनई। बाक़ी हाणे जॾहिं मां आयो आहियां नालो खणी चई अचो त नजफ अली हलूं था, गानो था, मां जो आयो आहे त मूंखां हाल वाल त वठु न, साड़ सड़िया छो? गामू साहब तव्हां कहिड़ो हाल वठो, कहिड़ो शिकारपुर खां आया हो तव्हां? होॾां त आयासीं न, जोहर खां त आया आहियूं न, लांग मार्च करे। लांग मार्च इहा त ॻाल्हि न कर। गामू असां सां गॾु आसिफ पौड़ हिननि जो नालो आहे। उठ अकेले आयो हूंदो। हा बिल्कुलु, ॾाढो सुठो असांजो कॉमेडी आर्टिस्ट आहे। गामू जे बाद में था अचूं, पहिरियां असां नजफ अली वरी उहा ई ॻाल्हि कुते वारी। नजफ अली तव्हां हिकिड़ो कलाम हाणे ॿुधायो, हाणे कुझु आख़िरी मिंट आहिनि कुझु हिन ट्रांसमिशन जा, उनखां पोइ वरी ॿिया होस्ट ईंदा संभालींदा ही मंच, त असांखे ॿियो आख़िरी कलाम कहिड़ो तव्हां ॿुधायो था? ज़बरदस्त आख़िरी कलाम एफ शार्प माइनर लगेगा। एफ शार्प माइनर छा? एफ शार्प माइनर हे ॾिसो न, हे वेठो अची त मायूं थी वेंदे भरम। ये कीबोर्ड ऑन कर दें जी। गदाई साहब जा बोल है, ला ला नौजवान साथियों सिंध जावार सो साथ हलंदो रहे, लाट बरदी रहे। नौजवान साथियों सिंध जावार सो, नौजवान साथियों सिंध जावार सो साथ हलंदो रहे, लाट बरदी रहे। नौजवान साथियों हो जिए सिंध जी जल जो आहे कसम, जिए सिंध जी जल जो आहे कसम, तजे सिया सीनो ऐं सीने में दम, तजे सिया सीनो ऐं सीने में दम, थिए देश खातिर जैसे बेकलम। नौजवान साथियों सिंध जावार सो, नौजवान साथियों हो
कर खणे थो भिटाई अव्हां खे ॾिसी कर खणे थो भिटाई अव्हां खे ॾिसी हिम्मतों खे जमा पियो खिले ॾिसी हिम्मतों खे जमा पियो खिले दराज़न मां तूं लहंदो आ पियो करे नौजवान साथियो सिंध जा वारिसो नौजवान साथियो हो गदाई गुलामीअ जूं रातियूं खुटियूं